सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां थोरी नज़र पंहिंजो पाण ते ज़रूरु रखूं। असां आम तौर पंहिंजी ज़िंदगी में साफ़ ताला भरिजी विया आहियूं। चाबी असांजे ॿियनि हथ अचिजी वई आहे, पर हक़ीक़त में चाबी असांजे पंहिंजी जेब में हुजणु खपे, पाण वटि हुजणु खपे। जंहिं ॾींहुं चाबी असांजे जेब में हूंदी, कोई बि कोई चवे भई अरुगो तूं चवंदो पिया छो, पोइ सॼो ॻाल्हाइण ईअं थींदो जो अरस्तू थियो आहे न। अरस्तू ॾे हिकिड़ो दोस्त आयो, जीअं आयुसि त मूं चयो यार ॻाल्हि ॿुधी थी, तुंहिंजे लाइ फलाणो माण्हू जेको कुझु चए पियो। हाणे उहो बि अरस्तू जो दोस्त कंहिं कुझु ॻाल्हायो पए त अरस्तू उन खां तरस, जेको तूं मूंखे ॻाल्हि ॿुधाईंदे उन में मुंहिंजे दोस्त जो फ़ाइदो आहे जे ॻाल्हायो। चवंदो मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो आहे, उन ते ग़लति पे ॻाल्हायो न, मां तोखे ॿुधाइण थो चाहियां। ज़ाहिर आहे ॿुधी करे तोखे नफ़रत जाॻंदी, हाथो ख़राबु थींदो न, तंहिंजे करे उनजो कहिड़ो फ़ाइदो आहे, उन त नुक़सानु थींदो न। चए भले पोइ जेका तूं मूंखे ॻाल्हि कंदे उन तुंहिंजो फ़ाइदो आहे। चए न मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो, मां तुंहिंजी ॿुधल ॻाल्हि तोखे कंदो पिया, मूंखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, मां तुंहिंजो मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो थींदो। अञा मां तोखे पाण प्यारु ॿुधंदो पिया, जेमहिल पाण में मिलंदा बि अञा मां ख़्वारु थींदुमि, थियुमि त मूंखे ख़्वारु थियणो पवंदो, इन करे मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो। चए भले जेका ॻाल्हि तूं मूंखे कंदो पिया मुंहिंजो फ़ाइदो आहे। चए न तुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो थींदो, सिधी ॻाल्हि आहे, जो दोस्त जे लाइ ॿुधंदे उनजे लाइ तोखे कोई ग़लति भावना ईंदी त सिधी सी ॻाल्हि आहे, तोखे तातो नुक़सानु थींदो न, फ़ाइदो कहिड़ो थींदो। चवण ॿुध, जंहिं ॻाल्हि में न मुंहिंजे दोस्त जो फ़ाइदो आहे, न तुंहिंजो फ़ाइदो आहे, न मुंहिंजो फ़ाइदो आहे, हर भरू अहिड़ी ॻाल्हि करूं छो, ॿिए चङी काई ॻाल्हि करूं न, हर भरू करण में कहिड़ो फ़ाइदो, छाजे लाइ वेही करे पंहिंजो टाइम ॻाल्हियूं पंहिंजूं ॻाल्हियूं करूं। सो जॾहिं असां पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहियूं त पोइ अजायूं चीज़ूं असांजी ज़िंदगी में पंहिंजो पाण हेॾो थी वेंदो आहे। असां सभु उहे कमु कंदा आहियूं जेको सभु कुझु असांखे बहितर करे, असांजे घर खे, माहौल खे, पंहिंजो पाण खे, परिवार खे, समाज खे, सभु कुझु बहितर करे छॾे। आम तौर सां इंसान जेके बि आहियूं, हक़ीक़त में ॾिसंदासीं असां प्रैक्टिकली असांजो कोई पाण में झगड़ो कोन्हे। हक़ीक़त में न का असांजी नफ़रत आहे, न कोई झगड़ो आहे, न कोई हरू भरू पंहिंजो पाण में कॾहिं हथापाई थी आहे, जेतिरा बि दुश्मन जो कॾहिं हथापाई असांजी कोन्हे थी। अञा जंहिं महफ़िल में, जंहिं दोस्ती में, कंहिं पार्टी में किथे मिलंदासीं, इहे रस्ते मिलंदासीं, अञा खिली करे भाकुर पाए करे मिलंदासीं, हरू भरू मुंहुं ख़राबु करे बि कोन मिलंदासीं। इन करे प्रैक्टिकल लाइफ में असांजो एॾो झगड़ो कोन्हे। असां सिर्फ़ु परफुत वेही करे गिला करे हिक ॿिए सां ॻाल्हाए पंहिंजे अंदर खे ख़राबु कंदा आहियूं, हिक ॿिए जे लाइ ग़लति ॻाल्हाए करे पंहिंजो पाण नफ़रतूं पैदा कंदा आहियूं, ऐं उहो कुझु कंदा आहियूं जंहिंजो कंहिंखे फ़ाइदो कोन्हे। पर जेकॾहिं असां थोरो ॻाल्हाइण ऐं ॿुधण खे बहितर कयूं, असां सभु एतिरो फ़ाइदे में ईंदासीं जो सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल गुज़ारींदासीं। असांजो घर घर स्वर्ग थी वेंदो, हर माहौल बहितर थी वेंदो, असां सुखनि सां पंहिंजो जीवन गुज़ारींदासीं। तंहिंजे करे सत्संग जो मक़सदु हूंदो आहे, जेको ॻाल्हाइण वारो आहे उहो बि चङो ॻाल्हाए, जेके ॿुधण वारा आहियूं असां बि चङो ॿुधूं। ऐं इहा आदत असांखे पइजी वई, चङो ॻाल्हायोसीं, चङो ॿुधोसीं, त पोइ मुंहिंजो एतिरो थींदो आहे असां में जेके कमियूं हुजनि सिर्फ़ु सचे साईं जी तस्वीर जे साम्हूं वञी करे ज़बान सां चऊं, असांजूं जेके कमियूं खामियूं सभु ख़तमु थी वेंदियूं, असां बहितर थी वेंदा। अंदर में हलचल हुजे, असां अंदरि ई अंदरि श्वास श्वास में सचे साईं जो नाम जाप सिमरन कुझु कयूं, असांजो अंदरि बि शुद्ध थी वेंदो आहे, ऐं असां अंदरि ऐं ॿाहिरि सदाई बहितर थींदा आहियूं। जॾहिं अंदरि ऐं ॿाहिरि बहितर थियूं त पोइ भाग नसीब क़िस्मत सदाई चमकंदो रहंदो आहे। असां हिते बि ख़ुशि हूंदा आहियूं, हुते बि ख़ुशि हूंदा आहियूं, ॿई जहान सां तारे करे अॻिते वधंदा आहियूं, सदाई सुखी रहंदा आहियूं।